नासिन प्रोग्राम सिंध समाचार में अवां खे भलीकार चवंदासीं। संजोरो वेझो चकबावी में घर जी ॾाकणी तां किरी ज़ख़्मी थियल 20 वरियनि जी तौक़ीर आराई। इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सांदे दम ॾेई छॾियो। फ़ौती नौजवान जो मढ़ घर पहुचण ते कोराम मची वियो। अवां खे आगाह कयो पिया। संजोरो वेझो चकबावी में घर जी ॾाकणी तां किरी ज़ख़्मी थियल 20 वरियनि जे तौक़ीर आराई। इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सांदे दम ॾेई छॾियो। फ़ौती नौजवान जो मढ़ घर पहुचण ते कोराम मची वियो। संजोरो वेझो चकबावी में घर जी ॾाकणे तां किरी ज़ख़्मी थियल 20 वरियनि जे तौक़ीर आराई। इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सांदे दम ॾेई छॾियो आहे। फ़ौती नौजवान जो मढ़ घर पहुचण ते कोराम मची वियो। वहां खे इहा ख़बर पिया। संजोरो वेझो चकबावी में घर जी ॾाकणे तां किरी ज़ख़्मी थियल 20 वरियनि जी तौक़ीर आराई। इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सांदे दम ॾेई छॾियो। फ़ौती नौजवान जो मढ़ घर पहुचण ते कोराम मची वियो। तफ़सील मालूम कंदासीं अनीस लखारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, संजोरे वेझो 22 चक में घर जी सीढ़ियुनि तां किरी ज़ख़्मी थींदड़ 20 वरनि जो नौजवान तौक़ीर आराई वल्द अमजद आराई PMC हॉस्पिटल नवाबशाह में ज़ख़्मनि जा सूर न संदे वफ़ात करे वियो। जॾहिं संदसि घर में कोराम मची वियो आहे। फ़ौत थियल नौजवान तौक़ीर आराई 2 ॾींहं अॻु में पंहिंजे घर जे मथे फ्लोर तां हेठि लहंदे सीढ़ी पेर स्लिप थियण करे मथे में धक लॻण सबबि बेहोश थी वियो हो, जंहिंखे बेहोशी वारी हालत में PMC हॉस्पिटल नवाबशाह जे न्यूरो वार्ड में दाख़िल कयो वियो हो, जिते संदसि दिमाग़ जो ऑपरेशन पिणु थियो हो। ऑपरेशन खां पोइ लाॻीतो कोमा में हो ऐं अॼु शाम जो ज़ख़्मनि जा सूर न संदे वफ़ात करे वियो। संदसि मढ़ 22 चक में संदसि घर आंदो वियो त घर में कोराम मची वियो ऐं इलाइक़े में पिणु सोग छायल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अनीस लखारी अपडेट करण जे लाइ।